जो को भी मुल नाहे। नवाबशाह में मेले दौरान एक शख्स 27 लख रुपयनि जी बकरी खरीद करे वरिती आहे। संदसि चवण आहे त सोरठ बकरी खेसि सभिनी खां वधीक खूबसूरत लॻी, तंहिं करे हुन उहा खरीद करे वरिती आहे। केटीएन न्यूज़ जे रिपोर्टर अली मोहम्मद शाह लखियारी बकरी खरीद कंदड़ ऐं ॿियनि माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। आज ये बकरी में 27 लख में खरीद कई है। हाजी मोहम्मद राव खरीद गई 27 लख में सिंध लेवल ते सभिनी कामरन बकरियुनि में सोनी बकरी सॼी सिंध लेवल ते ये बकरी सोरठ आहे। हीअ अरडी बकरी आहे। ये सोरठ बकरी आहे जेका 27 लख में आई आहे। उहा 2 लख में आई आहे। अरडी बकरी आहे। ॿ बकरियूं कननि में लेडियूं हूंदियूं आहिनि, कननि जा तमामु ढिघा हूंदा आहिनि। कन तमामु हुनजा ढिघा हूंदा आहिनि। 22 इंच खां मथे हुनजा कन हूंदा आहिनि। इन जी कहिड़ी जेको सो ॿी ख़ासियत कहिड़ी आहे? खीर घणो अथसि, वज़न घणो अथसि? खीर ऐं वज़न बि सही हुनजो सभिनी बकरियुनि खां मथे आहे। खीर बि जो तमामु घणो आहे, वज़न बि जो सभु बकरी मूं वटि तक़रीबन 40 खनि बकरियूं आहिनि कामरियूं। ॿियूं बि मूं वटि बदियूं बकरियूं बि आहिनि, भरियूं बि आहिनि, टापरियूं बि आहिनि, ॿियूं जिन्सूं आहिनि। कामरी बकरियूं मूं वटि 40 आहिनि तक़रीबन। ॿियूं कामोरियूं बकरियूं आहिनि। काफ़ी माण्हुनि शौक़ करे हिन मेले में माल तयारु करे आंदो वियो आहे। हिन वक़्तु हिकिड़ी बकरी जेका आहे सॼी निमाश के उहा खयों वेठी आहे, जेका ग़ुलाम 27 लखे में रईस गुलाम मोहम्मद ॾाहरी वठी आयो आहे। ऐं उन बकरी जे मथां जेके बि माण्हू आहिनि उन हिकिड़ी बकरी जे मथां बीठा। बकरियूं हिक खां हिकु आयूं आहिनि, कामोरियूं, बरियूं, बडियूं। दगन जी डोड़ आहे, बकरियुनि जी निमाश आहे, ऐं मलाखड़ो आहे, राग रंग आहे, मेहंदी सरकार बादशाह जी आहे। सिंध जी बकरी आहे, ॿियनि सूबनि में हीअ न आहे, सिंध जी आहे। ऐं सिंध जी असली बकरी आहे जीअं कुंडी मीह जेकी आहे तव्हांखे हिन सॼी एशिया में सिर्फ़ सिंध में मिले थी। अहिड़े तरीक़े सां ही कामोरी बकरी आहे जेकी अव्हांखे सिंध में मिलंदी। सिंध जे हिन इलाइक़नि में ख़ासि निशानी हिन जी इहा आहे त जेकी पंहिंजो कुकी बकरी आहे, जंहिंखे असीं कुकी चवंदा आहियूं, कूड़ी हूंदी आहे, उहा पंहिंजो कामू गाह न खाईंदी। हिनखे जेतिरो कामू ॾिबो हू खाईंदी। इन लाइ जो कामू जेको आहे सो तमामु कड़ो गाह आहे, उन जे बावजूदि हीअ खाए थी। हीअ विच सिंध जे इन जे करे रहे थी या लाड़ में रहे थी त गर्मी घटि आहे। अपर सिंध में हीअ असांजी बकरी नथी रही सघे। गुड़ वग़ैरह मिलाए प्यारे गर्मी खां बचाइनि, ॾींहं में 2 दफ़ा 3 दफ़ा हिननि खे तर कराइनि त जीअं हीअ गर्मी खां बची सघनि। जिथे बि ही बडियूं बकरियूं हुजनि त उते हिननि खे वधाइनि। हीअ असांजे सिंध में तमामु घटि आहे नस्ल। हिन में हिनखे असांखे वधाइणु घुर्जे। ऐं कामोरियूं माशाल्लाह सुठियूं आहिनि, तमामु घणियूं सुठियूं आहिनि।